कंबर में मक़तूल वहीद चांडियो जे वारसनि पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो वियो। मसामात शबीरा पंहिंजी नियाणियुनि सां गॾिजी पुट जे क़त्ल केस में शामिल जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतिजाज कयो। हुन चयो त संदसि पुट खे इलाइक़े जे बासरनि 11 महीना पहिरियां मोबाइल चोरीअ जे इल्ज़ाम हणी बेदर्दी सां क़त्ल कयो। मूंखे हे धमकियूं ॾियनि था, मुंहिंजो हे पुट बेगुनाह मारियो मोबाइल जे शक में। मुंहिंजो पुट बेदर्दी सां मौला मुंहिंजे पुट जो उज़बो करे भॻो अथनि भाउ। संदसि चवणो हो त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां रिश्वत वठी पुट जो खून लोड़ण चाहे थी, जॾहिं त जवाबदार केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुट मुंहिंजो बेदर्दी सां मौला मुंहिंजो इन्हनि बशीर मारियो, अहमद अली वारनि सराज वारनि इन्हनि मुंहिंजो हे पुट बेदर्दी सां मारियो, जेके ॾंद विवाद में न छॾियऊं। पुलिस कंबर वारी उन्हनि सां ॿधल आहे, उन्हनि सां गॾु मानियूं दानियूं खाई पी अचे थी। मुतासिरनि आईजी सिंध खे अपील कई त नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk